अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखे आगाह था कयूं त मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे 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 मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखे आगाह था कयूं त खानोट शहर में अली मुर्तज़ा मल्हां महसूम जे वाक़े खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर उन जो को केस या को हतमी का अहिड़ो फ़रियाद बिराद या केस दाख़िल न थियो आहे। उन जे हक़ में मल्हां बिरादरी ख़ैबर पारां हिकिड़ो एहतिजाज कयो पियो वञे, जेको असां तव्हांखे ॾेखारियो वेंदो। मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो। ऐसे जो खाना हटायो अली मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो। अली मुर्तज़ा मल्हां खानोट में वाक़े के 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, जेके ज़िना करे मासूम खे क़त्ल कयो वियो, पर अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त 4 ॾींहंनि गुज़रण खां पोइ बि हुन जा क़ातिल जेके से गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं ख़ैबर में आल मल्हां इत्तेहाद पारां जेको सो हिकिड़ो सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे, जेको असां तव्हांखे ॾेखारियो। मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे मुर्तज़ा मल्हां जे खून खां इंसाफ़ करियो मुर्तज़ा मल्हां जे खून सां इंसाफ़ करियो मुर्तज़ा मल्हां जे खून सां इंसाफ़ करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो मुर्तज़ा मल्हां जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करियो। मल्हानि सां मल्हानि सां मल्हानि सां मल्हानि सां खानोट शहर में मासूम अली मुर्तज़ा जो क़त्ल जवाबदार गिरफ्तार करो फैजान कुंभरिया जवाबदार गिरफ्तार करो फैजान कुंभरिया जवाबदार गिरफ्तार करो मासूम मुर्तज़ा मल्हां जवाबदार गिरफ्तार करो मासूम मुर्तज़ा मल्हां जवाबदार गिरफ्तार करो फैजान कुंभरिया कातिल गिरफ्तार करो फैजान कुंभरिया कातिल गिरफ्तार करो। ख़ैबर में मल्हां इत्तेहाद पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे, जेको असां मुर्तज़ा तव्हांखे मल्हां जे ॾेखारियो खून सां इंसाफ़ करियो मुर्तज़ा मल्हां जे खून सां इंसाफ़ करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो। 4 ॾींहं अॻु अली मुर्तज़ा मल्हां महसूम खानोट में ज़िना करे क़त्ल कयो वियो, जंहिंजी हिन महिल ताईं जेके से जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। ख़ैबर में आल सिंध मल्हां इत्तेहाद पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ। मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हानि सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हां बिरादरीअ सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हां बिरादरीअ सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो मल्हां बिरादरीअ सां नाइंसाफ़ियूं बंदि करियो। तव्हांखे असां आगाह था कयूं त अली मुर्तज़ा मासूम खानोट में 4 ॾींहं अॻु ज़िना करे क़त्ल कयो वियो, जंहिंजा क़ातिल हिन महिल ताईं बि गिरफ़्तार न थिया आहिनि। मल्हां यूनाइटेड वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां मल्हां बिरादरी हिकिड़ो सख़्तु एहतिजाज कयो आहे। ख़ैबर में जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियो। मुर्तज़ा मल्हां सां इंसाफ़ करियो मुर्तज़ा मल्हां क़ातिलनि खे गिरफ़्तार 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 करियो। फैजान कुंभरिया जवाबदार गिरफ्तार करो फैजान कुंभरिया जवाबदार गिरफ्तार करो फैजान कुंभरिया जवाबदार गिरफ्तार करो मुर्तज़ा मल्हां जवाबदार गिरफ्तार करो मासूम मुर्तज़ा मल्हां जवाबदार गिरफ्तार करो।
ही ख़ैबर खां अमला बिरादरी पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे, जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। ख़ैबर शहर मला चौंक खां नेशनल हाईवे ताईं ही जेको सो सख़्तु एहतिजाज आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। आगाह कंदा था हलूं त 4 ॾींहं अॻु मासूम अली मुर्तज़ा मला जो ज़िना करे क़तलु कयो वियो, जंहिंजा FIR में अञा ताईं जेके नाला नाबज़ जवाबदारनि जे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं फैज़ान अली कुंबर गाल्ब जे ॻोठ में अटकल 2 हफ़्ता अॻु जेको सो जंहिंजो वण मां टेंगल लाश मिलियो, जंहिंजा जवाबदार बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। न ई को वाक़े जो केस दाख़िल थी सघियो आहे। मला बिरादरी ऐं शहरनि पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे। मुर्तज़ा मला जे कातिलनि खे मुर्तज़ा मला जे कातिलनि खे मुर्तज़ा मला जे कातिलनि खे मलान सां नाइंसाफ़ियूं मलान सां नाइंसाफ़ियूं मलान सां नाइंसाफ़ियूं मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा जे वारसनि सां ही असां तव्हांखे आगाह कंदा था हलूं त ख़ैबर शहर में मला बिरादरी पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे, जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। खानोट में 4 ॾींहं अॻु अली मुर्तज़ा मला जो क़तलु जंहिंजा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया, ऐं फैज़ान अली कुंबर गाल्ब ॻोठ में अटकल 2 हफ़्ता अॻु में जंहिंजो वण मां टेंगल लाश मिलियो, जंहिंजा जवाबदार अञा ताईं बि गिरफ़्तार न थी सघिया। न ई को केस दाख़िल थी सघियो आहे। उन जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो पियो वञे। मुर्तज़ा मला जे कातिलनि खे मुर्तज़ा मला जे कातिलनि खे मलान सां नाइंसाफ़ियूं मलान सां नाइंसाफ़ियूं मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा जे कातिलनि खे मुर्तज़ा जे कातिलनि खे मुर्तज़ा मला खून का इंसाफ करो मुर्तज़ा मला खून का इंसाफ करो मुर्तज़ा मला खून का इंसाफ करो मैदान कुंभारे का खून का इंसाफ करो मैदान कुंभारे का खून का इंसाफ करो। ख़ैबर में मला बिरादरी पारां सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे। कुझु ॾींहं अॻु में अली मुर्तज़ा मला जो खानोट में बेदर्दीअ सां मासूम जो क़तलु कयो वियो ज़िना करे, जंहिंजा जवाबदार हिन महिल ताईं बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं गाल्ब ॻोठ में अटकल 2 हफ़्ता अॻु फैज़ान कुंबर जो वण मां टेंगल लाश मिलियो, जंहिंजा बि जवाबदार गिरफ़्तार न थिया ऐं न ई को केस दाख़िल थियो आहे। उन जे जवाबदारनि कातिलनि जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे ख़ैबर में मला बिरादरी ऐं शहरनि तरफ़ां। मुर्तज़ा जे कातिलनि खे मुर्तज़ा जे कातिलनि खे मुर्तज़ा जे कातिलनि खे मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा जे वारसनि सां मुर्तज़ा मला या कातिल गिरफ़्तार करियो मुर्तज़ा मला या कातिल गिरफ़्तार करियो मासूम मुर्तज़ा मला था इंसाफ करियो मासूम मुर्तज़ा मला था।